मेक आहे मेक उर्फ शहजादी पंहिंजो ॾेर नाजाइज़ कंदो हुयो उनखे कढियो आहे घर मां फसाए करे कारो कंदमि यार मदद मामूली खे थो ॻाल्हायां ऐं मुंहिंजी हालत आहे मां त इंतज़ाम आयो आहे मां इहो कमु करे थो सघां मुंहिंजी भाॼी आहे उन मूं ते अची पूरो इंतज़ाम आयो आहे मां हे कमु कंदुमि उहा पाण हिकु किस्म पताड़ मां छा चवां मूंखे चवंदे लॻे थी ते मुंहिंजी भाॼी आहे पाण हिकु रंडी आहे मूंखे घरों कढाए पाण हिकु गंदा कम करण शुरू कयो हाणे तव्हां पाण मूंखे ॾिसी था सघो मां कमाए थो सघां मां हुन ख़र्च ॾियूं मुंहिंजी हालत तव्हांजे अॻियां आहे तव्हांजे अॻियां आहे तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजा इंसाफ़ थियणु खपे मां तव्हांजे अॻियां आयो आहियां मूंखां इंसाफ़ थिए जेको तव्हांजे मथां इल्ज़ाम लॻाया विया आहिनि सफ़ा जांच कई वञे ऐं हू चवे थी त मूंखे जेको ख़र्च वग़ैरह जेको आहे मूंखे आयो त मां ख़र्च वग़ैरह केतिरी हक़ीक़त आहे हुन हक़ीक़त रही आहे सभु ॾिसो था मुंहिंजे भाउ ते कूड़ो इनाम मूं ते कूड़ो इनाम मूं ते कूड़ो इनाम मुंहिंजो माता त आना उन ते कूड़ो इनाम मुंहिंजो भाउ फेल आहे उन ते कूड़ो इनाम त मूंखे मारियो अथई कुटियो अथई पाण ॿिए ॾींहुं टे ॾींहुं भॼी हली वेंदी आहे कंहिंखे न ॿुधाईंदी आहे न फिराईंदी आहे हली वेंदी आहे स्टाफ वारा गाॾीअ स्टाफ वारा असांखे फोनूं कंदा न त लॻी थींदा आहियूं असांजो मामो पाण गाॾियूं हलाईंदो आहे उहे लॻी थींदा न की मारींदा त इहे कहिड़ी तव्हां वती आहे हिन वक़्त में हिकु शादी थियल हुई उते बि असां ते बि वती हुई ग़रीब कमु न त न पीउ आहे न माउ आहे असां पाण यतीम मां हिन आधार जो अची भेण वटि वियो पियो आहे पियो 14 महीनो आहे मां भेण वटि वियो पियो आहे मां हिन छा कर मां हिन करे भॼी आयुमि मूं त कूड़ा इंजाम थी आहिनि मुंहिंजे भाउ जो कूड़ा इंजाम थी आहिनि त मूंखे ईअं थो करे हक़ थो हुजे पोइ असां पाण में ॿाहिरि पिया रहूं इन करे मां निकिरी आयुसि उहो अची चए त मां कढियो थी मां पाण निकिरी आयुसि मां इज़त वारो माण्हू पर असां इज़त वारा माण्हू उहो न आहियूं असां इज़त वारा माण्हू असां बचूं सॼी ज़िंदगी तव्हां हलो भले असां ॻोठ मां पुछो को बि असांजी शिकायत करे असां ॾिए था दुआ असांजी को बि शिकायत न कंदो इंसानु